बिरासिटी में प्यार जो प्रणो कंदड़ जोड़ो तहफ़ुज़ लाइ पहुची वियो। इन मौक़े ते जोड़े मस्मात फ़िज़ा मीडिया सां ॻाल्हाईंदे ॿुधायो त मूंखे ऐं मुंहिंजे मुड़ुस खे तहफ़ुज़ ॾियारियो वञे। मुंहिंजा माइट ऐं ज़ात वारा असांजा वेरी बणिजी विया आहिनि। हुन चयो त मां कंडियारू जी रहवासीण आहियां ऐं मां माशूक़ हाज़किली सां पसंदि जी शादी गुज़िरियल साल 6 डिसंबर ते कई आहे, जंहिंखां पोइ मुंहिंजा माइट असांजा वेरी बणिजी विया आहिनि। मुंहिंजे माइटनि मूंखे मुंहिंजी ससु खे ज़ोरी हथियारनि जे ज़ोर ते अगवा करे विया। बाद में हुननि मुंहिंजी ससु खे छॾे ॾिनो ऐं मुंहिंजो ज़बरदस्ती निकाह मथां निकाह ॿिए हंधि करायो वियो, जेको मुंहिंजी रज़ामंदी सां न हो। जॾहिं त ॿिए निकाह जे 4 महीननि बाद मूंखे मौक़ो मिलियो त मां उतां निकिरी पहिरें मुड़ुसु माशूक़ हाज़किली वटि आयसि ऐं मां हिते हाणे ख़ुशि आहियां। हुन चयो त मूंखे कंहिं बि अगवा न कयो आहे ऐं न कंहिं वरगलायो आहे। हुन SSP नौशरो फ़िरोज़, सेशन जज नौशरो फ़िरोज़ समेत बस वारनि खे अपील कंदे चयो त मूंखे मुंहिंजे मिटनि माइटनि मां सख़्तु ख़तरो आहे, जंहिंखां तहफ़ुज़ फ़राहम कयो वञे। मुंहिंजा माइट अगवा समेत ॿिया कूड़ा केस दाख़िल करण लाइ धमकाए रहिया आहिनि। जेकॾहिं मुंहिंजे मुड़ुसु ऐं हुनजे माइटनि ते को केस दाख़िल कयो वियो त उहो कूड़ो सम्झियो वञे। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।